then F F F सां चलो सिर्फ़ हिकिड़ो फे फानूस। अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय चैनल स्केल फॉर यू। ऐं स्केल फॉर यू में असांजो जेको टॉपिक आहे इंग्लिश साउंड्स ऑफ इंग्लिश अल्फ़ाबेट इन सिंधी। इंग्लिश जेको आहे ABC वारा अखर, उन में सिंधीअ में कहिड़ा कहिड़ा अखर अचनि था। एग्ज़ाम्पल ए सां कहिड़ो अखर अचे थो, बी सां कहिड़ा अखर अचे था, सी सां कहिड़ो अखर अचे थो, उहो सभु सिंधी में कहिड़ा कहिड़ा अखर आहिनि जेको अचनि था। त उहो सभु अॼु मां वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। त वधीक असीं डिस्कस करण खां अॻियां त अचो पंहिंजी वीडियो करूं था स्टार्ट। ऐं तव्हांखे अगरि वीडियो स्टार्ट करण खां रिक्वेस्ट करणु अगरि मुंहिंजे चैनल वञे त अञा ताईं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कोन कयो त चैनल खे कंदा सब्सक्राइब, ऐं हुन सां गॾु जेको बेल आइकन उनखे ज़रूरु दॿाईंदा, छो जो हुन सां ईंदड़ असांजी हर वीडियो इन कोर्स जी जेका वीडियो आहे तव्हांखे मिलंदी। त हीअ कोर्स आहे बिगनर लाइ, जेको बिगनर्स आहिनि उन लाइ कोर्स आहे सिंधी में। इहो तमामु बहितरीनु मौक़ो आहे ऐं मौक़े सां गॾु हथ में। चलो त स्टार्ट कयूं असांजी वीडियो। असांजी वीडियो आहे साउंड्स ऑफ अल्फ़ाबेट। अल्फ़ाबेट जा साउंड कहिड़ा कहिड़ा आहिनि। त इंग्लिश जा 26 लेटर एंड सिंधीअ जा 55 लेटर। त इन मां इन 55 लेटर इंग्लिश जे कहिड़े कहिड़े लेटर मां अचनि था, उहो सभु अॼु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां बिल्कुलु ईज़िली। ऐं त उमेदु तव्हां पेन पनो या का बि अहिड़ी शइ मां रखी छॾियो पंहिंजे पाण वटि, त हीअ सभु पंहिंजो नोट ऐं यादि थियण सां आसानी सां अखरनि खे ख़बर पइजी वेंदी त हमज़ो जेको आहे कहिड़े अखर सां अचे थो, ज़बर कहिड़े अखर सां अचे थी, ज़ेर कहिड़े अखर सां, अहिड़ी तमामु खोड़ सारा जेको अखर आहिनि जेको हिननि मां ई ठहनि था, कहिड़े तरीक़े सां ठहनि था, उहो तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। चलिए ॾिसूं था। त टॉपिक आहे साउंड्स ऑफ अल्फ़ाबेट। साउंड्स ऑफ अल्फ़ाबेट में सभिनी खां पहिरीं ख़बर त इंग्लिश में कहिड़ो साउंड अचे, इंग्लिश में कहिड़ो लेटर अचे थो। इंग्लिश अल्फ़ाबेट में पहिरीं अचे थो ए। त ए सां सिंधी में कहिड़ा कहिड़ा अखर अचनि था। ए लेटर सां, इंग्लिश जे लेटर ए सां सिंधी में कहिड़ा कहिड़ा अखर अचनि था, उहो तव्हांखे ॿुधाईंदो ॾिसो। उहो आहे अलिफ, आइन, आइनक, हमज़ो ख़ाली, अलिफ मंदा आ, ज़बर। ही 5 1 2 3 4 5 ही 5 शयूं जेको अचनि थियूं ए सां। ठीकु। नेक्स्ट बी। बी देन बी सां कहिड़ा कहिड़ा अखर अचनि था। बी सां बे बला, बे बकरी। ठीकु। 2 साउंड हिन मां अचनि था, कंहिंमां बी मां। ओके। देन नेक्स्ट वन इज सी। सी मां कहिड़ा कहिड़ा साउंड अचनि। सी सां काफ कुतो शिन शां, काफ कुतो शिन शां, काफ कुतो शिन शां। ओके। देन डी। डी। त डी सां कहिड़ा कहिड़ा साउंड अचनि था। डी सां अचनि था दाल दोल, डे ढेल, डे ॾेॾर। दाल धोल, डे ढेल ऐं डे ॾेॾर। डी खां पोइ आहे ई सां कहिड़ा साउंड अचनि था। ई सां अल्फिया ज़ेरी, जे याकूत, हमज़ो ख़ाली, अलफ ज़ेरी, ज़ेर। जेको बि ज़ेर अचे थी अखर जे हेठां ॾिसो तव्हां, हितां तव्हांखे नज़र ईंदी ज़ेर। इहा ज़ेर जेका अचे थी कहिड़े सां, ई सां अचे थी। ओके। क्लियर थियो। पंहिंजी सिंधी में जेको ज़ेर अचे थी उहा अचे थी ए सां। ठीकु। ऐं ज़बर जेका अचे थी उहा ए सां अचे थी ऐं ज़ेर अचे थी ई सां। ठीकु आहे। क्लियर थियो। देन एफ सां अचे थो सिर्फ़ु हिकिड़ो फे फानूस। छा? फे फानूस। ओके। जी सां साउंड अचनि था 2। गाफ कॾहिं, जीम जुती, गाफ कॾहिं, जीम जुती। 2 साउंड अचनि था जी सां। नेक्स्ट वन। उनखां पोइ एच सां जेको साउंड पंहिंजो अचे था 2 आहिनि। हाय हजम, हाय हरणी, हाय हजम, हाय हरणी। इहे 2 साउंड आहिनि। आई सां कहिड़ा साउंड अचनि था। अलिफ ज़ेरे, अलिफ मंदा, ज़बर। ज़ेर का सॉरी खाली है। त अलिफ अलिफ मंदा, ज़बर। देन जे सां कहिड़ा साउंड आहिनि। 3 कहिड़ा।
जीम जुत्ती जुब ने मुन जैसा जीम जुत्ती जुब ने मुन ओके के सा के सा हिकिड़ो आहे काफ कुतो देन एल सां हिकिड़ो साउंड जो एल सां जो लाम लुकुण सिंधी जो इंग्लिश लेटर एल सां जो सिंधी में कहिड़ो अखर लाम लुकुण एम सां जो मी मस ओके तंहिंखां पोइ देन एन सां ॿ अचनि था नू नथ देन उनखां पोइ चए थो चलो उनखां पोइ आहे ओ सां चए थो अल्फा ओ वावाडो अलिफ मंदा आ पेश अलिफा ओ वावाडो अलिफ मंदा आ पेश ये सभु अचनि था ओ सां त पीअ सां सिर्फ़ु हिकिड़ो ई अखर चए थो पीअ सां चए थो पे पल्लो हीअ सां छा थो पे पल्लो यादि रखो क्यू सां हीअ आहे क्यू सां बि ॿ अखर अचनि था काफ कलम काफ कुतो काफ कलम काफ कुतो कंहिंसां अचनि था क्यू सां ठीकु देन आर सां कहिड़ो आहे रे रिच में माड़ी आर सां रे रिच ऐं में माड़ी उनखां पोइ एस सां अचे थो शिन शान से सवाब साब संदूक जे ज़ाल ज़रो छा थो चए शिन शान से सवाब सात संदूक ज़ाल ज़रो इहे अचनि था एस सां टीअ सां ते तारो ठिकर तोए तोतो टीअ सां आहे न ते तारो ठिकर ऐं तोए तोतो उनखां पोइ यूअ सां जेको पंहिंजा अचनि था सिंधीअ में ये वा यू वा डो अल्फ वा ओ ज़बर जेको ॾिबी ज़बर ऐं पेश ही ॿ शयूं जेको ज़बर ऐं पेश यू सां अची सघनि थियूं ओके ज़बर ऐं पेश अल्फा ओ बि अचे थो वाडो हिन सां बि अचे थो तंहिंखां पोइ वीह सां सिर्फ़ु हिकिड़ो ई अखर आहे वाडो डब्ल्यू सां बि वाडो ऐं एक्स सां खस एक्स सां छा थो चए ॿ अखर आहिनि खस एक्स सां ॿई अचंदा आहिनि ठीकु वाए सां जे याकुद ऐं ज़बर अचनि था वाए सां याकुद ऐं ज़बर अचनि था ठीकु आहे वाए सां याकुद ऐं ज़बर अचनि था ज़ेड सां छा थिए थो ज़ेड सां ज़ाल ज़रो ज़ंजीर ज़ोए ज़ालिम ज़ोए ज़ईफ़ ज़ेड सां ज़ाल ज़रो ज़ंजीर ज़ोए ज़ालिम ज़ोए ज़ईफ़ ही सभु अचनि था ज़ेड सां त दोस्तों इहो आहे जो कि वीडियो अगरि हिन में का शइ तव्हांखे सम्झ में न आई त कमेंट बॉक्स में ज़रूरु पुछंदा ऐं अगरि अव्हां मुंहिंजे चैनल ते नवां मुंहिंजे चैनल खे कंदा सब्सक्राइब ऐं अव्हांखे वीडियो पसंदि आई लाइक करे शेयर ज़रूरु कजो पंहिंजे फेसबुक पेज या किथे बि मुंहिंजी वीडियो खे कंदा शेयर असांजी वीडियो कंदा शेयर ऐं वधीक वीडियो ॾिसण लाइ कंदा असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं उन सां गॾु जेको अव्हांखे नंढो हिकिड़ो बेल मतिलबु घंटी जो बटन नज़र ईंदो उनखां ज़रूरु दॿाइजो छो त उन सां ईंदड़ असांजी जेको बि ईंदड़ नई वीडियो हुजे उनजे बारे में ख़बर पवंदी वीडियो में जेको नेक्स्ट वीडियो में असांजी डिस्कस शइ थींदी उहा आहे लेटर वर्ड ऐं सेंटेंस त इहा जेको सीरीज़ नेक्स्ट वीडियो ॾिसण लाइ कंदा असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब गुड बाय थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो ऐं उमेद त तव्हांखे हीअ वीडियो सुठी लॻी त असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो गुड बाय टेक केयर अल्लाह हाफ़िज़